بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم واعتصموا بحبل الله جميعا ولا تفرقوا واذكروا نعمة الله عليكم إذ كنتم أعداء فألف بين قلوبكم فأصبحتم بنعمته إخوانا وكنتم على شفا حفرة من النار فأنقذكم منها كذلك يبين الله لكم آياته لعلكم تهتدون. قال النبي صلى الله عليه وسلم تبرك بالقرآن فإنه كلام الله وخرج منه. وقال النبي صلى الله عليه وسلم اقرأوا القرآن فإنه كان يشفي يوم القيامة. وقال النبي صلى الله عليه وسلم أكمل المؤمنين إيمانا أحسنهم خلقا. सब दोस्त अहबाब दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मअलूम लक दाइमन अबदा। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ मुसलमान भाइरो, अजो रब्बुल इज़्ज़त तवां असांखे मदरसा इहयाउल उलूम हमादिया जंहिंजी ख़िदमत ऐं मीज़बानी जो शरफ़ हाजी नदीर अहमद साहब इंदड़ ऐं बिरादरम कारी मोहम्मद इब्राहिम इंदड़ हाली जीवी जन खे इन जी सआदत जो शरफ़ हासिल आहे। तवां असां मुसलमान हर साल हिन इदारे जे सालाना तालिबुल इल्मन जे ताजपोशी जे मौके ते हाज़िर थींदा हूं। रब जे दर दुआ है त रब करीम इन इदारे खे ता क़यामत आबाद फरमाए ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त पूरी इंसान ज़ात खे कुरान शरीफ सां वाबस्तगी ऐं ताल्लुक़ अता फरमाए। मुसलमान भाइरो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे ताल्लुक़ ऐं सुञाण जे लाइ रूए ज़मीन ते ॿ नेमतूं रखियूं आहिनि। हिकु अंबिया ऐं रसूलनि जी नेमत जंहिंमें आख़िरी रसूल ख़ातमुन नबीयीन हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि ऐं ॿी नेमत हिन उम्मत खे कुरान शरीफ जी रब करीम अता फरमाई। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे रब अहकमुल हाकिमीन पंहिंजे दीदार जे लाइ ॿिनि नेमतुनि सां नवाज़ो। हिकु हिन महीने में मेराज जी नेमत सां अल्लाह साईं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दीदार जो शरफ़ हासिल करायो। ॿियो रब साईं महबूब मुस्तफ़ा खे क़ुरान पाक जी नेमत अता फरमाई। तंहिंजे करे
पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो त मेराज अर्श ते थियो, जो महबूब मुस्तफ़ा मेराज जो सफ़र कयो, 18,000 साल जो सफ़र चंद सातन ऐं घड़िन में फरमायो। लेकिन मुसलमानन के अल्लाह साईं मेराज कुरान शरीफ में अता फरमायो आहे। जिए मेराज में फ़अौहा इला अब्दिही मा औहा, महबूब मुस्तफ़ा जी अल्लाह सां मुलाकात थी ऐं रब जो दीदार हासिल थियो ऐं अल्लाह सां कचहरी थी। ये इंसान हो जो को मुसलमान कुरान शरीफ तो पढ़े, कुरान शरीफ तो ॾिसे, कुरान पाक सां निस्बत तो रखे, इहो मुसलमान भी ॼणो अल्लाह जो दीदार तो करे, ॼणो अल्लाह जी कचहरी में। हजरत इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह फ़िक़्ह जा जलीलुल क़दर इमाम आहिनि। कुरान शरीफ घणो पढ़दा हा, कुरान जे तिलावत जे करे उनखे अल्लाह जो दीदार नसीब थियो। हजरत इमाम अहमद बिन हंबल रब जी बारगाह में अर्ज कयो, अल्लाह साईं तुझी इहा मेहरबानी सिर्फ मुंह बंदे सां है या हर कुरान पढ़ंदड़ सां? अल्लाह साईं फरमायो, जेको भी मुंहिंजो बानो कुरान शरीफ पढ़ंदो उनखे रब जो दीदार थींदो। हजरत इमाम अहमद बिन हंबल अर्ज कयो, रब अहकमुल हाकिमीन पढ़ंदड़ बिन क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा त आलिम थिया जेके कुरान माना मतलब के समझन था, बियो आम इंसान आहे जेको कुरान जे माना ए मतलब के नथो समझे। अल्लाह से फरमायो, अहमद बिन हंबल मुंहिंजी रहमत तमाम कुशादी आहे, जेके माना मतलब के समझन पिया उन्हनि खे भी कुरान सां अल्लाह जो दीदार तो थे। जेको आम मुसलमान कुरान पाक जा लफ्ज पढ़े थो, मां रब जी मोहब्बत में उनखे भी अल्लाह जो दीदार तो नसीब थी। तंहिंजे करे मुसलमानो, कुरान शरीफ वॾे में वॾी नेमत आहे, कुरान पाक वॾे में वॾी दौलत आहे। अल्लाह से तव्हां असांखे दुनिया में मोकिलियो आहे, हितां हर मुसलमान जो सफ़र आहे आख़िरत जे तरफ़। मक़सद इहो आहे त अल्लाह सां ईमान जो ताल्लुक मज़बूत थिए, तव्हां असां में आख़िरत जो फ़िक्र अचे, दुनिया ऐं पैसो दुनिया जे लज़्ज़तुनि में गाफ़िल न थियूं। तंहिंजे करे दुनिया जे गफ़लत खां कढंदड़, अल्लाह जे क़रीब वेझो बणाईंदड़ जे उम्मत मुस्लिम खे नेमत आहे त क़ुरान शरीफ आहे। अल्लाह से फरमायो, इन्ना सनुल्की अलैका क़ौलन सक़ीला, ऐ महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तुंहिंजे कल्ब सीने ते गौरी वज़नी शइ रखूं था। इंसान जीअं काठीअ में वज़न आहे, मिट्टीअ में वज़न आहे, लोह में वज़न आहे, ईअं अल्लाह से कुरान शरीफ में भी सिकिल ऐं वज़न अता फरमायो। रब से फरमायो, लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन लराइतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह। जे हिन कुरान खे असां जबल ते रखूं हा, लाहियूं हा, जबल ज़रा ज़रा थिया। पोइ जॾहिं जबल ज़रा ज़रा थिए थो, मदरसा इहयाउल उलूम जे अंदर मुसलमाननि जा मुख़्तलिफ़ बिरादरनि जा ॿारड़ा जंहिंखे ॻाल्हाइण न पियो अचे, लिबास जो रंग ढंग कोन हुन, ग़रीबनि जा बचड़ा हा, लेकिन 8, 10, 12 सालनि जा ॿारड़ा क़ुरान पाक जा 30 सिपारा पंहिंजे सीने में खणी करे पिया घुमनि। पोइ इहो ॿारड़ो, इहो इंसान, इहो मुसलमान त टुकर टुकर नथो थिए। अल्लाह से कीअं फरमायो त कुरान पाक में एतिरो वज़न आहे जो जबल ते रखूं त टुकर टुकर थी पए, दरा दरा थी पए। थोड़ो समझो इंसान, तव्हां असांजे साम्हूं अख दुनिया में ॿ शयूं ॾिसंदी आहे। हिकु ॾींहं जो सिज ॾिसंदा आहियूं, राति जो 24 जो चंड ॾिसंदा आहियूं। टाक मंझंदि जो गर्मीअ में हिकिड़े इंसान खे चइजे त तूं सिज खे ॾिस, पर तुंहिंजी अखे सिज जी उस मां लुत्फ़ ऐं मज़ो हासिल करे।
तू पंहिंजी अखियुनि खे ठार सिज जो दीदार कर चवंदो साईं मुंहिंजे अखि में एतिरी त ताक़त कान्हे मुंहिंजी अखि थी निकिरे एॾी सख़्त उस तपश गर्मी आहे साॻे इंसान खे राति जो चइजे 14 जी जॾहिं राति थिए चंड जी त तूं पंहिंजे अखियुनि सां 14 जे चंड खे ॾिस चवंदो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो अखियूं थियूं ठरनि इंसान त साॻियो आहे अखि त साॻी आहे लेकिन ॾींहं जो इहा अखि सिज खे नथी ॾिसी सघे राति जो इहा अखि 14 जे चंड खे ॾिसी थी सघे हालांकि चंड में रोशनाई सिज खां ईंदी आहे त इंसानो छा मक़सद थियो जॾहिं क़ुरान शरीफ़ लोहे महफूज़ में हो जॾहिं क़ुरान शरीफ़ महबूब मुस्तफ़ा जे क़ल्ब ऐं सीने ते नाज़िल न थियो हो त क़ुरान पाक में सिकिल ऐं वज़न अहिड़ो हो उन जी नूर ऐं रोशनाई अहिड़ी ही लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लराइतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह अल्लाह से इन शइ खे बयान कयो आहे त इन क़ुरान खे लोहे महफूज़ खां सहो सिधो जबल ते रखूं हा त ज़रा ज़रा थिए हा तुंहिंजे मुंहिंजे सीने ते महबूब मुस्तफ़ा खां सवाइ क़ुरान अचे हा त तुंहिंजे मुंहिंजे सीने में बर्दाश्त लही जो कुरान जे आयत जे बार के खणी सघूं लेकिन हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 14 जे चंड वांगुर हैं जॾहिं महबूब मुस्तफ़ा जे सीने में कुरान पाक आयो हाणे कुरान पाक जी रोशनाई थी पई थदड़ी कुरान पाक जी रोशनाई थी पई सहल ऐं आसान हाणे सहाबी कुरान जो बार थो खणे ताबई कुरान जो बार थो खणे ताबई कुरान जो बार थो खणे हर दौर हर ज़माने में हज़ारे मुसलमान कुरान जो हिफ़्ज़ करे सीने में महफूज़ रखन हलंदे हलंदे मदरसा एयाल उलूम जे अंदर मुसलमानन जा नंढड़ा ॿारड़ा पर कुरान जा 30 सिपारा उन्हनि जे सीने में महफूज़ हुआ हाणे कुरान जे बार खे तू मां पियो जेके खणो तुंहिंजो मुंहिंजो कमाल कोन्हे इहो कमाल मोहम्मद मुस्तफ़ा जे तुफ़े तंहिंजे करे इंसानो अर्ज़ पए कयो अल्लाह फरमायो इन्ना सनुल्की अलैका कौलन शकीला ऐ मोहम्मद मुस्तफ़ा असां तुंहिंजे सीने ते गौरी शइ वज़नी शइ रखी आहे मक़सद इहो आहे त क़ुरान सां ताल्लुक़ हर मुसलमान जे लाइ ज़रूरी आहे हर मुसलमान जे लाइ जंहिं बि कलमो पढ़ियो आहे इन जे करे तव्हां असां मुसलमाननि खां अल्लाह से आख़िरत ठाही आहे जन्नत ठाही आहे दुनिया के अल्लाह से काफ़िर जे लाइ ठाहियो आहे हाणे तव्हां मुसलमान दुनिया जे गंदगी खां तॾहिं बचंदो ऐं अव्हां जो अल्लाह सां कामिल ताल्लुक़ तॾहिं थींदो तव्हां खे जन्नत जो शौक़ तॾहिं थींदो तव्हां जे क़ल्ब ऐं दिल में ईमान मज़बूत तॾहिं थींदो जॾहिं तव्हां जो ताल्लुक़ क़ुरान शरीफ़ सां हूंदो तंहिंजे करे मालूम थो थिए त इंसानो गौरी शइ पंहिंजी जाइ ते मज़बूत हूंदी आहे तव्हां असां इंसान कच्चा घर भी ठाहे पिया सघूं थूणीअ ते घर ठाहे पिया सघूं पर छो इंसान मज़बूत आलिशान महल था ठाहिनि सरीए जो पेर रखी करे सीमेंट सां डीपीसी हणी करे मज़बूत इंसान जगह तो ठाहे छो ताकि जेकॾहिं बारिश अचे त जगह मज़बूत हुजे हवा हुजे त मुंहिंजी जगह मज़बूत हुजे मुंहिंजे वञण खां पोयां मुंहिंजा बचड़ा इन घर में रहनि मुंहिंजो घर चङो अरसो हले मालूम थियो त गौरी शइ पंहिंजी जाइ ते मज़बूत हूंदी आहे तंहिंजे करे अल्लाह से तव्हां असांखे क़ुरान पाक जी दौलत ॾिनी हाणे तव्हां नफ़्स जे असर खां शैतान जे असर खां दुनिया जे गंदगीअ खां तव्हां तॾहिं बचंदो जॾहिं तव्हां खे क़ुरान पाक सां निस्बत ऐं ताल्लुक़ ऐं मुसलमानो जेकॾहिं तव्हां असां सहाबिन सगोरनि ते नज़र था कयूं सहाबी सगोरा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन उहे अल्लाह जे नबी जी जमात आहे जंहिंमें घणाई ग़रीबन ऐं मिस्किननि जी जॾहिं अबू सुफियान रूम जे बादशाह वटि वञे थो बुखारी शरीफ़ जी हदीस आहे त रूमी बादशाह तो पुछेसि ऐं अबू सुफियान ॿुधाए त नबीअ ते कलमो ग़रीब था पढ़नि या अमीर था पढ़नि चे ग़रीबन कलमो पढ़ियो चे वहम अतबा रसूल जॾहिं बि अल्लाह जा रसूल पैगंबर ईंदा आहिनि उन्हनि नबियनि ते हमेशा ग़रीब तबको कलमो पढ़ंदो चे हल इर्तद अन दीन ही भला ॿुधाए अबू सुफियान तहां मक्के वारा मुसलमाननि ते ज़ुल्म तशद्दुद कयो या था या न चे बराबर कंदा हूं चे भला को सहाबी को मुसलमान नऊज़ बिल्लाह मिनहा ईमान खां भी फिरंदो आ को मुर्तद थींदो आ
को तहां जी तमो लालच रोब ऐं दबदबे में ईमान खे छॾे ॾे चे ला यरतद को भी मुर्तद नथो थिए चे फइन्नहु बशाशतल क़ुलूब ऐं अबू सुफियान जॾहिं हिकिड़ो मुस्लमान कलमो पढ़ंदो आहे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु जॾहिं मुस्लमान जो क़ुरान सां ताल्लुक़ थींदो आहे त क़ुरान उन मोमिन मुस्लमान जे दिल जे रगुन में अहिड़ो त अल्लाह सां ईमान खे मज़बूत बणाईंदो आहे जो उहो मुस्लमान तकलीफ़ूं ऐं उहे मुसीबतूं त बर्दाश्त करे थो सघे लेकिन मुस्लमान ईमान ऐं कलमे खां नथो निकिरे तंहिंजे करे मुस्लमान पोइ तव्हां असांजे साम्हूं जेकॾहिं दुनिया जे दज्जाली दौर जा फितना आहे बाज़ार में वेंदो पे नंगियूं औरतूं पियूं घुमनि मोबाइल हूंदी त तव्हांजे साम्हूं ग़िलाज़त ऐं गंदगी अची वई जेकॾहिं दुनिया जे माहौल में वेंदो को तव्हां खे लालच ॾींदो कादियानी मिर्ज़ाई दुनिया जी लालच ॾेई बेदीन पिया बणाईंदा अजीब अजीब फ़िरका ऐं मज़हब तव्हांजे साम्हूं ईंदा को दोस्त मां पुछे पियो साईं हिकिड़ो बातिल फ़िरको आहे जन चयो त तूं सिर्फ़ असां खां निकाह पढ़ाए असां खां निकाह पढ़ाए तुंहिंजी शादीअ जा 10 लख रुपया असांजे मथां हाणे ॿुधायो मां सिजावल खां अॻिते चूहड़ जमाली उते वयुसि उते हिकिड़ो दोस्तनि ॿुधायो हितां जी हिकिड़ी औरत ॿाहिरि हिकिड़े मुल्क में रहे थी जेका राफ़ी बणी रिफ़्द खां बाद उन औरत हितां जो को शख़्स वयो उनखे चयईं त तव्हां पंहिंजे इलाइक़े में असांजा इबादत खाना ठाहियो चए केतिरो ख़र्चु लॻंदो चे फी इबादत खाने ते तकरीबन 10 या 20 लख खर्च इंदो चे 50 खन एड़ा इबादत खाना ठायो ताकि मुसलमान असली दीन खां परे रहे हाणे बुधायो मुसलमानो तव्हां असां कुरान पाक सां एतिरो ताल्लुक़ नथा रखूं तव्हां असां मोहम्मद मुस्तफ़ा सां ओतिरी निस्बत तूं मां उम्मत मुस्लिम जे अंदर एतिरी बेदारी कोने जेतिरो बातिल ऐं बातिल फ़िरका मुसलमाननि जे ख़िलाफ़ साज़िश पिया करनि एनजीओ छा हूंदी आहे तुंहिंजे मुंहिंजे ईमान जे मथां हमलो इलेक्शन अचे ईमान जे मथां हमलो दुनिया जा फितना अचनि ईमान जे मथां हमलो अजीब अजीब तव्हांजे साम्हूं शयूं ईंदियूं तंहिंजे करे मुसलमानो इन्हनि फितननि खां बचाव जी इहा ई सूरत आहे त तव्हां असां मुसलमाननि वटि ॿ नेमतूं हुजनि हिकु क़ुरान शरीफ़ सां ताल्लुक़ ॿियो उलमा ऐं दीनदारनि सां निस्बत एको कुरान पाक सां निस्बत रखो ताल्लुक़ रखो कुरान शरीफ एड़ी नेमत आहे जेको अवां जे क़ल्ब ऐं दिल में ईमान खे मज़बूत हज़रत अब्दुल्लाह बिन उबैद रज़ियल्लाहु अन्हु मुस्तफ़ा जो सहाबी आहे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु के अर्ज़ कयई साईं इजाज़त दो त मां रूम सां वञी जंग लड़ा सहाबी वञे थो जॾहिं रूम जे इलाके में अचे थो त रूमी ईसाई बादशाह सहाबीअ खे चयो तोसां जंग पोइ थींदी अॻ में तोसां मां चंद ॻाल्हियूं ॻाल्हाईंदुसि हज़रत अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु ॻाल्हियुनि खां जॾहिं वञे थो उन रूमी बादशाह सहाबीअ खे अटकल ते हथ पेर जकड़े पाण वटि अंदर उनईअ खे कोठीअ में चए अब्दुल्लाह तोखे कीअं जुरत थी जो तू मोहम्मद मुस्तफ़ा जी दीन ऐं कलमे जो पैगाम मदीने खां खणी रूम ताईं आयो आहे तंहिंजे करे बहितर तुंहिंजे लाइ इहा ई शइ आहे त तूं ईसाई बणिजो मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन खे छॾ तोखे हसीन जमील औरत बि ॾींदुमि तोखे उहिदो मनसब बि ॾींदुमि तोखे दुनिया सां बि नवाज़ींदुमि हज़रत अब्दुल्लाह बिन उबैद रज़ियल्लाहु अन्हु मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबीअ रूमी बादशाह खे चयो ख़बरदार मुंहिंजो ईमान एतिरो कमज़ोर कोने जो तुंहिंजे दुनिया ऐं ईसाईयत जी लालच में मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन खे छॾे सघां पोइ उन रूमी बादशाह चयसि सहाबीअ सगोरा ऐं अब्दुल्लाह ॿिए तरफ़ खां मां बादशाह आहियां मां ताक़तवर आहियां मां वटि क़ुवत ऐं ताक़त है पोइ जे तूं ईसाई नथो थिए त तकलीफ़ुनि खां बर्दाश्त थियो चए मां तकलीफ़ां बर्दाश्त करे थो सघां सहाबीअ जो ईमान त ॾिसो मुसलमानो रूमी बादशाह बाहि जो मच ॿारायो मथां देग रखियईं उन में तेल उन में टचकण शुरू थियो हाणे उन इहा रूमी बादशाह चयो हिन खे टंगो टाली करे देग जे मथां कपर जे वेझो आणियो जॾहिं सहाबीअ खे आंदो वियो हज़रत अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु जे अखियुनि मां लुड़क पई विया हाणे उन इहा रूमी बादशाह सम्झो हिन खे मौत जो डपु थो थिए चए पोइ ते वापसि कयोसि हज़रत अब्दुल्लाह सहाबीअ खे चवणु लॻो हाणे त ईसाई थी वियो चए ईसाई त न थींदुसि कलमो त न छॾींदुसि चए जॾहिं तोखे देग खां परे होए तुंहिंजे अखियुनि मां लुड़क न पिया वहनि जॾहिं तोखे देग जे कपर जे
मथा आंदो वयो तुंहिंजे अखियुनि जे लुड़क पिया वहन मालूम थियो त तूं मौत खां पियो ॾुजे उन हीअ तेल जे टचकण खां तोखे डप ऐं खौफ पियो थिए उन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ रूमी बादशाह खे चयो न मां उन हीअ मौत जे डप खां न पियो रोवां मां अल्लाह जी मोहब्बत में रोई रब जी मोहब्बत में मुंहिंजे अखियुनि मां लुड़क पिया वहन चे केरी अल्लाह जी मोहब्बत साहबी सगोरो तो फरमाए जॾहिं तूं मांखे कैद में रखियो मूंखे यकीन कोन हो त मुंहिंजे मथां एॾो इम्तिहान ईंदो जॾहिं अखियुनि सां साम्हूं बाहि जो मचो ॾिठुमि उन जे मथां देग रखी वई साम्हूं तेल टचकणु शुरू थियो जॾहिं मूंखे टंगो टाली करे देग जे कपर जे मथां आंदो वियो उन वक़्त में अल्लाह सां मुंहिंजी गुफ़्तगू शुरू थी ऐं रब अहकमुल हाकिमीन अॼु मोहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी जेको मदीने खां तुंहिंजे दीन ऐं अल्लाह जे नाले के बुलंद करण जे लाइ लिखतो हो त हिन खिते ते इस्लाम अल्लाह रसूल जो नालो बुलंद थे लेकिन अज उन सहाबी अब्दुल्लाह जी जान तुझे दीन ती कुर्बान थी थे रब अज इन शे जो सदमो आ मां अब्दुल्लाह जी हिकड़ी जान तुझे दीन ते कुर्बान थी थे काश के मुझे जिस्म मां 100 अब्दुल्लाह जा जिस्म ठहन मोहम्मद मुस्तफा जा सहाबी बनजन ऐ उहे 100 ही अब्दुल्लाह उनन जे मथा एड़ो इम्तिहान अचे जो टच कंदड़ तेल में उहे सड़ी करे रख ऐं केरी थियन जॾहिं तुंहिंजे बारगाह में अचो रब अहकमुल हाकिमीन तो रब खे अर्ज़ु कयां ऐं रब अहकमुल हाकिमीन 100 अब्दुल्लाह हुआ मोहम्मद मुस्तफा जा सहाबी हुआ तुंहिंजे दीन जे करे असां कुर्बानी ॾेई आया हूं अॼु इन दुख में रोवां थो हिकिड़े अब्दुल्लाह जी जान मोहम्मद मुस्तफा जे दीन ते कुर्बान थी थिए जॾहिं रूमी ईसाईअ सहाबीअ जे ईमान खे ॾिठो त उन हीअ सहाबीअ खे चवण लॻो ऐं अब्दुल्लाह मां पंहिंजे मज़हबी किताबनि में पढ़ियो आखिरी रसूल मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ईंदो नबूवत जो ऐलान कंदो उन जी जेका जमात हूंदी जंहिंखे सहाबी सगोरो चयो वेंदो ईमान में एतिरा त मज़बूत हूंदा जो तमो ऐं लालच उन्हनि खे ईमान खां न कढी सघंदी कपिड़ो त चतन वारो हूंदो ज़िंदगी त सादी हूंदी बुख ऐं फाके ते हूंदा कुबाऊ में पेवंद पत्थर जिस्म पर कदम के तले ताज किसरा व कैसर एड़ा हिकड़ा सादा इंसान हूंदा लेकिन कैसर और किसरा जे सल्तनतुन ते उन्हनि जो अची कब्ज़ो थींदो इस्लाम उते अची पहुचंदो मां इहो जॾहिं ॾिठुम बराबर तूं ईमान ते मज़बूत है पोइ मां इहा शइ उन किताब में पढ़ी मोहम्मद मुस्तफा जा सहाबी ईमान ते एतिरा त मज़बूत हूंदा जो उनखे केॾो बि डप ऐं भउ उन्हनि खे ईमान खां न फेरे सघंदो तुंहिंजे लाइ बाहि जो मच ॿारायो मथां देग रखी वई उन में तेल जॾहिं टचकणु शुरू थियो मां चुम हाणे सहाबीअ जे ईमान जी ख़बर पवंदी पर अब्दुल्लाह तुझे ईमान जी इस्तिकामत मुझे दिल में भी अल्लाह रसूल जी मोहब्बत आंदी आ तांजे करे हथड़ो वधाए अज रूमी बादशाह हजरत अब्दुल्लाह जे हथ ते कलमो पढ़ी मुसलमान अल्लाह से फरमायो इन्ना सनुल्की अलैका कौलन सकीला ऐ मोहम्मद मुस्तफा असा तुझे कल्ब ते गौरी ऐं वदनी शे ताजे करे मुसलमानो कुरान शरीफ दी नेमत जे तवा असा चाहयो था असा जे बचड़न में ईमान हुजे मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत हुजे अकीदा खत्म नबूवत हुजे ऐ असा जे अंदर दीन जो माहौल हुजे पो पंहिंजी जिंदगी पंहिंजे बचड़न दोस्तन आबाबन जे पंहिंजे घरड़न के कुरान पाक जे तिलावत सा आबाद कुरान पाक वडी नेमत मुसलमानो सहाबी सगोरा छा इंसान है हाजी इमदादुल्लाह साहब ता की शेर बुधायो न पहिरियो त हिको इखलास जी कमी आ बियो अखलाक जी कमी आ ऐं बराबर सहाबी सगोरा हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत में उनन में इखलास जी एड़ी त दौलत मिली जो दुनिया उन जो मिसाल नथी पेश करे सके हजरत खालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु सहाबी जॾहिं कैसर और किसरा जे फतह खां बाद मदीने तय्यबा में आया मस्जिद नबी में महबूब मुस्तफा जे मुसल्ले ते हजरत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु वेठल हैं हजरत उमर साईं जन ॾिठो हजरत खालिद बिन वलीद जो इस्तक़बाल कयो सहाबी सगोरो जॾहिं मस्जिद में वेठो हजरत उमर रज़ियल्लाहु अन्हु उथी बीठा सामो सहाबा इकराम जी जमात आहे हजरत उमर साईं
फरमाइश फरमायो ख़ालिद बिन वलीद अल्लाह से खे खुशी जा ब ॾींहं ॾिना आहिनि हिकिड़ो तुंहिंजो उहो ॾींहुं हो जंहिं ॾींहं ते तूं मुहम्मद मुस्तफ़ा जे हथ ते कलमो पढ़ी मुसलमान थिए ॿियो तुंहिंजो उहो ॾींहुं आहे जो जंहिं ॾींहं ते ख़ालिद जे हथ सां उहो कैसर किसरा जे सल्तनतुनि खे शिकस्त आई आहे ऐं अल्लाह रसूल जो नालो बुलंद थियो आहे इस्लाम उन खिते ते पहुची वियो आहे हज़रत ख़ालिद बिन वलीद उथी बीठा अखियुनि मां लुड़क पए हारियनि ॾाढ़ी मुबारक आली पई थिए हज़रत ख़ालिद बिन वलीद सहाबिन खां मुखातिब थींदे चवण लॻो ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जा सहाबियो ख़ालिद ऐं उमर जा दोस्तो इहो कमाल ख़ालिद जो नाहे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जहिड़ा ख़लीफ़ा ऐं हुक्मरान आहिनि जंहिं जे करे कैसर किसरा जो ताक़तवर सल्तनतुनि खे शिकस्त मिली आहे अल्लाह ऐं रसूल जो नालो बुलंद थियो आहे हज़रत उमर जो कमाल आहे हज़रत ख़ालिद जे अख मां बि लुड़क था हलनि हज़रत उमर जे अखियुनि मां बि लुड़क था हलनि इन खे इख़लास ऐं अल्लाह जी रज़ा जेके पंहिंजे तारीफ़ ते ख़ुशि न पिया थियनि पंहिंजे तारीफ़ ते ख़ुशि न पिया थियनि छा सहाबी सबूर आहिनि हज़रत ख़ारिज रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत ख़ारिज जॾहिं मिस्र जो वाली ऐं गवर्नर बणियो हुक्मरान बणियो त उहो सहाबी सगोरो पेर में चप्पल नथो पाए उतों जे मुसलमाननि चयो साईं तव्हां पेर में चप्पल पायो आम इंसान कोन्हियो मुहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी सगोरा हो हज़रत ख़ारिज रज़ियल्लाहु अन्हु सहाबी तो चवे न हिन मिस्र ते फिरौन जेको हुकूमत कई उन तकब्बुर ऐं ज़ुल्म सां हिते रहियो हिकु उन तकब्बुर कयो है ॿियो इंसानियत सां ज़ुल्म कयो है तंहिंजे करे मां मुहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी आहियां अल्लाह जे नबी जी सोबत में रहियो आहियां अल्लाह जे नबी असांखे तकब्बुर ऐं ज़ुल्म जी तालीम न ॾिनी आहे तवाज़ु ऐं आजिज़ी जी तालीम ॾिनी आहे तंहिंजे करे ख़ारिज जेतिरो वक़्त हिन मिस्र में रहंदो वाली ऐं गवर्नर पेरनि में चप्पल न पाईंदो पेरे उघाड़े हुन ज़मीन ते हलंदो ताकि इन तवाज़ु ऐं आजिज़ी सां अर्श वारे रब खे राज़ी करे छा इंसान हो सहाबी सबूर आहिनि वक़्त जी हुकूमत मिले थी ओहदो ऐं मनसब मिले थो लेकिन तकब्बुर ऐं गुरूर न आहे तवाज़ु ऐं आजिज़ी इता मालूम थे तो मुसलमानो तुझी मुझी कामयाबी इन में आ हजरत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि था फरमाइन ला यसलहु आखिर हाज़िल उम्मा इल्ला बिमा सलवा अव्वलहा जिया पहिरेन मुसलमानन मुहम्मद मुस्तफा जी सुन्नत ऐं सीरत के चिबड़ी पया उनन जी दुनिया या आखिरत भली थी जेके भी जह दौर में मुसलमान अचन उनन मुसलमानन जी तरक्की सहाबिन जे नक्शे कदम थे सहाबिन जे नक्शे कदम थे आए तंहिंजे करे मुसलमानो अल्लाह करीम तव्हां असांखे सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे नक्शे कदम ते हलाए उन्हनि जे अखलाक ऐं सीरत तय्यबा ते हलाए जेका उन्हनि में तवाज़ु हुई जेको उन्हनि में इखलास हो जेको उन्हनि में ईसार हो जेको अल्लाह रसूल सां उन्हनि खे ताल्लुक हो इहा दौलत अल्लाह से हर मुसलमान खे नसीब फरमाए तंहिंजे करे मुसलमानो समझो उम्मत में जेके भी मुसलमान आहिनि ताबई या तबो ताबई शेखुल हदीस या शेख तफसीर वली या अब्दाल अल्लाह जा मुकर्रब माना हाफिज या आलिम केड़ा भी दीनदार बनजन लेकिन हर मुसलमान का क़यामत जे ॾींहुं बिन शय जो सवाल थींदो हिकु हुकुकुल्लाह जो सवाल थींदो हुकुकुल इबाद जो सवाल थींदो लेकिन जॾहिं सहाबी रसूल अल्लाह जी बारगाह में ईंदो रब अहकमुल हाकिमीन महबूब मुस्तफा जे सहाबी खां न हुकुकुल्लाह जो सवाल कंदो न हुकुकुल इबाद जो सवाल थींदो सहाबी खां हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोहबत ऐं दीदार जो सवाल थींदो ऐ अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु तू मुहम्मद मुस्तफा जो ईमान सां दीदार कयो चे बराबर रब तो जो खात्मो ईमान ते थियो चे बराबर रब अल्लाह से फरमाइंदो इहा ई तुंहिंजी नेकी खोड़ है तू सिधो जन्नत में तंहिंजे करे सहाबिन खां हुकूकुल्लाह हुकूकुल इबाद जी पुछा न थींदी महबूब मुस्तफा जे सोहबत ऐं संगत जो सवाल थींदो मता को इंसान समझे हाणे अल्लाह जे नबी जो सहाबी बणियो हाणे इहो भल नमाज न पढ़े कुरान न पढ़े सुन्नत सीरत ते न हले त सहाबी वॾो दर्जो आहे न इंसानो सहाबियत सां हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोहबत ऐं मजलिस जो उन्हनि ते इहो असर थियो तो मां वांगुरु निकम्मा कोन हुआ जो टे टे चार सजो ॾींहुं जलसो थे तॾहिं
कदे बि मस वञे को इंसान नमाज पढ़े मस को इंसान जिना शराब सूद ऐं हराम खां तौबा करे सहाबी उहे बरगुज़ीदा भलारा इंसान हुआ मोहम्मद मुस्तफा जी खिदमत में आया अल्लाह जे नबी नसीहत कई बस जिंदगी इहा बणजी वई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में हिकिड़ो शख्स अचे थो साईं अल्लाह जा रसूल मां कलमो त पढ़ा मां मुसलमान त थिया मां में जिना जी आदत मुंह में शराब जी आदत मां में चोरी जी आदत मुंह में गुनाहन जो आदतूं हैं साईं जो ईमान कलमो केड़े कम जो हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख्स के फरमायो मां मोहम्मद मुस्तफा जे हथ ते बैयत कर मां अल्लाह जे नबी सां इहो वाइदो कर मुसलमान थियण खां बाद मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि मां सचो ई सचो थी रहंदुसि अल्लाह जो सचो बानो थी रहंदुसि ऐं इंसाननि सां सचो थी गुज़ारींदुसि मोहम्मद मुस्तफा सिर्फ़ सचाई जी उन खां वाइदो वरतो सहाबा फरमाइनि था उहो त गुनाहनि जा ख़्याल पियो रखे जॾहिं हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचाई जी उन खां बैयत वरती अल्लाह जे नबीअ जे सचाई जे वाइदे जे करे उन मां ज़िना ख़त्म शराब ख़त्म सूद ऐं गुनाहनि जा इरादा ख़त्म ऐं अल्लाह जो बरगुज़ीदा सहाबी बणिजी तंहिंजे करे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत जो असर ई अहिड़ो अल्लाह से तव्हां असां मुसलमाननि खे महबूब मुस्तफा जे उसवा हसन सीरत तय्यबा ते हलाए अल्लाह से इन मदारिस दीनिया के आबाद फरमाए खुश नसीब हैं उहे मुसलमान जंहिं जा बचड़ा कुरान पिया पढ़न जन मुसलमाननि जो रुपयो पैसो महबूब मुस्तफा जे मेहमाननि तालिबुल इल्मन ते ख़र्च करे तालिबुल इल्म कहे आम पीर कहे बुजुर्ग कहे सरदार कहे सियासतदान जा मेहमान कोन्हनि मोहम्मद मुस्तफा जा मेहमान तंहिंजे करे मुसलमानो अल्लाह से तव्हां असांखे उहा अखि अता फरमाए जेका इन्हनि तालिबुल इल्मनि खे इज़त जी निगाह सां ॾिसे रब साईं हर मुसलमान खे मदारिस दीनिया हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेहमाननि जो अदब एहतराम नसीब फरमाए अल्लाह से दीन जी समझ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।